बेगम साहब अल्लाह जे नाले ते कुछ दो 5 रुपया 10 रुपया माफ कर। अल्लाह का तो तुझी हर ख्वाहिश पूरी थी थी अल्लाह जे नाले ते कुछ दो। मुझे का दुआ न घुर्जे हिन खे हासिल करे मुझी हाने का भी ख्वाहिश ना है। अल्लाह का तो सतन पुट राजी थी है ये मुझी दुआ थी मुझी दुआ थी। चयो मैं ना माफ कर तो नथी घुर्जे तुझी या दुआ पेंजी या दुआ पाण वट रख। रूबी जस्ट रिलैक्स। तो छा कयो? तू सजी जिंदगी खुशी न दिसी सकती है यार फकीर जी बद्दुआ थई बद्दुआ बद्दुआ थई। फकीर से माफ कयो मां तो ता का माफी घुरा। मुझी बद्दुआ थई मुझी बद्दुआ थई मुझी बद्दुआ थई। ये तो छा कयो उनके धक लगो होंदो वो कोई मरी वने या मोते को भी असर न पवंदो। रूबी तोखे नाहे खबर इन फकीरन जी दुआ ऐं बदुआ में वडो असर हुंदो आहे। मुखे का भी परवाह ना है